तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान हिकिड़ो ज़रई मुल्क आहे। इन में सिंध जो ज़राअत में हिकिड़ो अहम हिसो आहे। ही जेको 6 तकरारी कैनाल कढी हिकिड़ी सिंध में हिकिड़ी अहसास महरूमी पैदा कई वई आहे, जंहिंजो नतीजो इहो आहे त हर मकतब फ़िक्र जो माण्हू अॼु रोडनि ऐं रस्तनि ते आहे। उहो सियासी कारकुन हुजे, वकील हुजे, उस्ताद हुजे, शागिर्द हुजे, सहाफ़ी हुजे, हर माण्हू रोडनि ते आहे ऐं हिन तकरारी रिथा खे, हिन केनालनि खे मुकमल तौरु रद्द करे छॾियो आहे। तव्हां ॾिसंदव त हिन केनाल जे ज़रिए चोलिस्तान जे हिकिड़े बरपट खे आबाद करण जो हिकिड़ो मनसूबो आहे। इहा कहिड़े क़िस्म जी दानिशमंदी आहे त हिकिड़े तव्हां सरसब्ज़ इलाइक़े जो पाणी रोके ऐं हिकिड़े रेगिस्तान ॾे पाणी उमाणियो। इहा सरासर नाइंसाफ़ी आहे। असीं मुतालबो था करियूं त तकरारी रिथा खे मुकमल तौरु ख़तमु कयो वञे। जेकॾहिं सिंध असेंबलीअ करारदाद मंज़ूर कई आहे त उन जे रूह मुताबिक़ इहे तकरारी केनाल ख़तमु कया वञनि, छो त सिंध खे, सिंध जे माण्हुनि खे, सिंध जे सियासी अॻुवाणनि खे इन खे सख़्तु ख़दशात आहिनि। तंहिंजे करे असांजो मुतालबो था कयूं त इहा रिथा मुकमल तौरु ख़तमु कई वञे।